ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। कराची में गुज़िरियल ॾींहुं वापारी खां फुर वारे वाक़े जो समनाबाद थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। एफआईआर में फरियादी रमज़ान साथी मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त हू सुज़ुकी में 1 करोड़ 15 लख रुपया खणी वञी रहियो हो त एफबी एरिया में हथियारबंद जवाबदारनि रस्तो रोके खांइस फुर कई आहे। पुलिस वाक़े जो केस दाख़िल करे मामले जी जांच शुरू करे छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कराची में गुज़िरियल ॾींहुं वापारी खां फुर वारे वाक़े जो समनाबाद थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। एफआईआर में फरियादी रमज़ान साथी मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त हू सुज़ुकी में 1 करोड़ 15 लख रुपया खणी वञी रहियो हो त एफबी एरिया में हथियारबंद जवाबदार रस्तो रोके खांइस फुर कई आहे। पुलिस वाक़े जो केस दाख़िल करे मामले जी जांच शुरू करे छॾी। इन हवाले सां अपडेट मालूम कंदासीं। कराची मां अब्दुल्ला सोलंगी असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी अब्दुल्ला, आगाह कजो, गुज़िरियल ॾींहुं वापारी खां फुर वारे वाक़े जो केस दाख़िल थियो आहे। पिकअप सुजुकी मां 1 करोड़ 15 लख रुपया जेको आहे फुर कयो वियो, जेको वापारी कराची खां कसूर वञी रहियो हो। अॼु जेको आहे हुनजो केस दाख़िल कयो आहे, जॾहिं त जेके लुटंदड़ रक़म आहे ख़ासि तौर ते 78 लख रुपया हुनमें कैश ऐं नवां नोट पिणु शामिल आहे, जेके बैंक स्टेटमेंट खां पोइ पिणु जेको आहे हुन एफआईआर में ज़िक्र कयो आहे। जॾहिं त जेको मुतासिर वापारी आहे उन 78 लख रुपयनि जी बालित 10 जेके नवां नोट उहो पिणु जेको आहे 10,000 मां 5,000 मां ख़रीद करणु वियो हो। उनखां पोइ बैंक स्टेटमेंट पिणु उहा ज़ाहिर कई वई आहे। पुलिस मूजिबि त जेको रमज़ान साथी ऐं ड्राइवर समेत गाॾी में एफबी एरिया 17 सां जेको आहे गुज़री रहिया हुआ त फौरन जेको अॻु वरितो, जॾहिं त ॿी गाॾी में जेके सवार 3 जेके फोरू हुया उन वापारी खे गाॾी रोकण खां पोइ जेको आहे सो पहिरियों गाॾी पंहिंजी गाॾी में रखियो। उनखां पोइ बैग जेको कैश पैसनि जो हुयो उहो पिणु जेको फुरियो वियो, जॾहिं त पुलिस मूजिबि जवाबदार असुल जे तौर ते जेके रक़म फुरे विया आहिनि उन्हनि मां जेको आहे कुझु 78 लख रुपया जेके बैंक स्टेटमेंट में जेको वाज़ थी आहे। उन सां गॾु गॾु हिन जेको आहे उहो वापारी कसूर में ऐं नोटनि जी जेके हार खाइण वारो कमु कंदो हुयो, उनजे पिणु जेको आहे उहो ॿुधाए पियो वञे। जॾहिं त हिन वापारी जी वधीक जेको रक़म जेकी फसी वई आहे उन लाइ समनाबाद थाणे ते केस दाख़िल करे वधीक जेकी जांच आहे उहा शुरू करे छॾी आहे। जी तव्हांजी महिरबानी अब्दुल्ला सोलंगी तफ़सील ॾिना।